कराची प्रेस क्लब ॿाहिरां गुज़िरियल ॾींहुं ख्वाजा सिरा बिरादरी दरख्शां थाणे जी पुलिस जी मुबैना ज़ुल्मनि ऐं ज़्यादतियुनि ख़िलाफ़ ख्वाजा सिरा अॻवान वकील निशा राव जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन दरख्शां थाणे जे SHO खे फौरी तौर ते उहिदे तां हटाइण जो मुतालबो कंदे सिंध पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन हथनि में प्ले कार्ड खणी चयो त सिंध पुलिस ॾोहनि खे मंजो ॾियण बदिरां ख्वाजा सिरा ते तशदुद करे रही आहे। हिननि सिंध पुलिस जे ख़िलाफ़ नारेबाज़ी कंदे पुलिस गर्दी नामंज़ूर जा नारा लॻाया ऐं चयो त असां खे तहफ़ुज़ ॾियो ऐं ज़ालिम ऑफिसर खे बरतरफ़ कयो। ख्वाजा सिरा अॻवान निशा मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, दरख्शां थाणे जी पुलिस कूड़ा केस ऐं असां ते तशदुद करे रही आहे। असां IG सिंध ऐं हुकूमत खां मुतालबो करियूं था त SHO खे मुअतल करे असांजे तहफ़ुज़ खे यकीनी बणायो वञे। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त हुकूमत ऐं IG सिंध नोटिस वठे मुलवस ऑफिसरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। हमारे ऊपर नजरसानी की जाए, हमें भी